मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद मनेसर। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते सरकारी मुलाज़िमनि पारां पेंशन तरमीम DRA ग्रुप इंश्योरेंस ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ 6हें दिहाड़े बि मुकमल कमशर हड़ताल करे स्कूलनि कॉलेजनि ऑफिसुनि इस्पताल ऐं सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी कई वई। ताल के अस्पताल मेहर जी पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टर वाजिद पहियार मुश्ताक चांडियो अख्तर गोरड़ डॉक्टर ख़ालिद ब्रोही रुस्तम शेख खान खोसो शाहिद खोसो मुख्तियार खोसो लियाकत अली लाशरी महबूब चांडियो डॉक्टर शकील लाखेर जाहिद मैसर गुलाम नबी चांडियो मुर्तजा थेबो अहमद खान बुल्हड़ो असद मंगी ऐं ॿियनि OPD जो बाइकॉट कयो वियो जॾहिं त बाइकॉट थियण करे सवे मरीज़ परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। होला सिंध एम्प्लॉइज़ अलायंस ताल के मेहर ज़िले दादू जे अॻवाणनि बदरुद्दीन गोरड़ एजाज चांडियो हादी बख्श जतोई अब्दुल करीम झत्याल वाजिद पहियार ऐं ॿियनि जी अॻवाणी में स्कूलनि कॉलेजनि ऑफिसुनि इस्पताल समेत समूरनि सरकारी ऑफिसुनि जी तालाबंदी करे बांह ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाज कयो वियो। अॻवाणनि चयो त अफ़सोस जो मुल्क में 2 निज़ाम हली रहिया आहिनि। सरकारी मुलाज़िमनि जूं पेंशन कटौती करे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी कई वई आहे। मुलाज़िमनि खे DRA ग्रुप इंश्योरेंस नथा ॾिना वञनि जॾहिं त मुल्क जे ॿियनि सूबनि पंहिंजनि मुलाज़िमनि खे सहूलियतूं ॾेई रहिया आहिनि पर सिंध सरकार सहूलियत ॾियण बजाए मुलाज़िमनि सां ज़ुल्म करे रही आहे। हुननि मुतालबो कयो आहे त पेंशन तरमीम वापसि वठी ग्रुप इंश्योरेंस DRA अलाउंस ॾेई मुलाज़िमनि जा ॿिया मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में ऐलानियल 6 अक्टूबर ते कराची में बिलावल हाउस अॻियां भरपूर एहतजाज कयो वेंदो।